साहिबा, मेरे साहिबा, मेरे साहिबा, मेरे साहिबा। गुण गावानित तेरे, 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 गुण गावानित तेरे। मन मंदर तन वेश कलंदर, घट तीरथ नावा, एक शब्द मेरे प्राण बसत है, बाहुर जन्म नावा, मेरे साहिबा, मेरे साहिबा, मेरे साहिबा, मेरे साहिबा, गुण गावानित तेरे, गुण गावानित तेरे, गुण गावानित तेरे, गुण गावानित तेरे। जिए तवां सब इते वेठा आयो, ती सजी संगत सब गुरमुख सत्संगी गुरु नानक जी सत्संग में वेठा। सोचो कि गुरु जी बाणी गायण सां जॾहिं हिते तव्हांखे एॾी शांति एॾो आनंद महसूस थो थिए, त उन वक़्त में उहे जेकी खुद खुदा निरंकार पाण भगवान गुरु नानक ॻाईंदा हूंदा गुरबाणी, ऐं जेका संगत ॿुधंदी हूंदी, उन्हनि जो कहिड़ो आनंद हूंदो। सोचो असां उन्हनि सतगुरनि जी बाणी अॼु बि ॻायूं था त असांखे शांति महसूस थी थिए, आनंद थो अचे, मन थोड़ी देर जे लाइ रुकी थो पए। त जॾहिं उहे पाण खुद खुदाए पाण निरंकार संगत खे ॿुधाईंदा हूंदा, त केॾो न रस ईंदो हूंदो संगत खे, केॾो न आनंद हूंदो, हा केॾी मौज हूंदी। सॼी संगत वेठी हुई, सब लीन थी विया, सब आनंद में अची विया, पर जीअं सत्संग पूरो थींदो आहे, जीअं कीर्तन भजन पूरो थींदो आहे, जीअं प्रसाद विराइण शुरू थींदो आहे, त सभिनी खे वरी संसार यादि अची वेंदो आहे। बसि सभिनी खे पंहिंजी पंहिंजी तमन्ना यादि ईंदी आहे, पंहिंजी पंहिंजी इच्छा यादि ईंदी आहे। छोकी अरदास थींदी आहे आख़िरीअ में, जीअं पलव थींदो आहे, अरदास थींदी आहे, त उन में हर कंहिंखे पंहिंजी तमन्ना यादि ईंदी आहे। पोइ हर कोई अरदास महिल पलव महिल पंहिंजी आस भगवान जे अॻियां सतगुरूअ जे अॻियां रखंदो आहे। त गुरु नानक पाण सत्संग पिया कनि, सॼी सत्संग संगत गुरबाणी ॿुधे पई, ॿुधी करे जंहिं महिल उन्हनि सतगुरनि अरदास कई, त अरदास में सभिनी खे पंहिंजी पंहिंजी तमन्ना, पंहिंजी पंहिंजी भावना, पंहिंजी पंहिंजी इच्छा, पंहिंजे पंहिंजे मन जी मुराद यादि आई। उन्हनि सतगुरनि खे कंहिं चई ॿुधाई, के अंदर में ई चवंदा आहिनि, के चई ॿुधाईंदा आहिनि, के अंदर में ई चवंदा आहिनि। सभिनी जी आस पूरी थी, सभु हली विया। हिकु सेवक वेठो ई हुयो हथ जोड़े। सत्संग पूरो थियो, गुरबाणी पूरी थी वई, प्रसाद बि विराइजी वियो, तो हथ जोड़ी आनंद में मौज में अखियूं बंदि करे वेठो हुयो। त हाणे कोई अगरि अखियूं बंदि करे ध्यान में वेठो हूंदो आहे, त उनखे माण्हू डिस्टर्ब न कंदा आहिनि। भई ठीकु आहे, ध्यान में वेठो आहे, शायदि सिमरन में वेठो हुजे, उनखे डिस्टर्ब न कबो आहे, उनखे विघन न विझबो आहे, उनखे हथ न लॻाइबो आहे, उनखे लुॾाइबो न आहे। उहो सेवक अखियूं बंदि करे वेठो रहियो, काफ़ी देर ताईं वेठो रहियो। गुरु नानक सां गॾु जेके सेवक हूंदा हुया ॿ ॼणा, उन्हनि जो नालो ख़बर अथव?
भाई बाला और भाई मर्दाना। उन्हनि चयो भाई काफ़ी देर थी हुई आहे, सेवक वेठो आहे, सतगुरु ये तो अखियूं बंदि करे वेठो आहे, उथे ही नथो, वञे ही नथो। गुरु नानक साहिब मेहर भरिया नेण खणी उन ॾे निहारियो, पुछियोसि प्यारा। सॼी संगत हली वई, सब पंहिंजे पंहिंजे मन जी आस ॿुधाए, के अंदर अरदास कराए, के गुझी अरदास करे हली विया। तूं वेठो आहे, तूं बि वञ। चए तो मुंहिंजा सतगुरु, मुंहिंजा साहिब, उहे सभु इन करे हली विया कि उन्हनि खे मन में आश हुई। उहे पंहिंजी पंहिंजी आश पूरी करे, पंहिंजी पंहिंजी झोली भरे करे पंहिंजे घर विया। ये मां जॾहिं तव्हांजो सत्संग तो ॿुधां, तव्हांजी गुरबाणी तो ॿुधां, त मूंखे ॿुधंदे ॿुधंदे इहो अहसास थी वियो आहे कि मुंहिंजो त इन दुनिया में कोई आहे ही कोन। गुरुअ जी बाणी ॿुधंदे ॿुधंदे इहो ज्ञान थी वियो आहे कि मुंहिंजो त इन दुनिया में आहे ही कोन, मां कंहिंजे लाइ झोलियूं भरे करे खणी वञा। मुंहिंजो घर उहो घर न आहे, मुंहिंजो घर गुरुअ जो दर मुंहिंजो घर आहे। वो केर हुयो? चैन गांवनि जो मुखी हुयो। चैन गांवनि उन्हनि खे मिली करे मुखी ठाहियो हुयो। अॼुकल्ह कोई हिकु गांव जो मुखी हूंदो आहे त बि उन जे मथे ते सॼे गांव जी ज़िमेदारी हूंदी आहे। उहो चैन गांवनि जो मुखी हुयो। उन खे ॿ पुट बि हुया, उन खे परिवार बि हुयो, उन जो ॾाढो वॾो किराने जो व्यापार हुयो। पर चए तो मुंहिंजो कोई आहे ई कोन, मुंहिंजो दुनिया में आहे ही कोन कोई, काॾे वञा? वेठो आहे ध्यान लगाए। मन मंदर तन वेस कलंदर, घट ही तीरथ नावा। इतों को या बाणी शुरू थी थे। मन मंदर तन वेस कलंदर, घट ही तीरथ नावा। एक शब्द मेरे प्राण बसत है, बाहुर जन्म न आवा। गुरु नानक तव्हांजो शब्द, तव्हांजो नाम, तव्हांजो ॿुधायल हिकु अखर बि अगरि वसी वञे त पोइ उन जो जीअर ई उन जी मुक्ति आहे। उन खे जनम मरण में वरी न अचणो पवंदो। साहिब लिखी विया आहिनि, गुरु नानक जिन सुनिया पेखिया, सो फिर गरबास न पढ़िया रे। जंहिं मुख सां उच्चारण कई आहे बाणी, या कननि सां ॿुधी आहे, उहो मुक्त थी वेंदो। उन खे वरी गर्भ जोनीअ में न अचणो पवंदो। मन मंदर तन वेस कलंदर, घट ही तीर्थ नावा। उन खे अंदर ई तीर्थनि जो सनानु थी वेंदो, महसूस थींदुसि अंदर। लहणो चवे तो सच्चे पातशाह, मुंहिंजो तो कोई दुनिया में आहे ही कोन। मीरा भी ये चयो न, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, मुंहिंजो ॿियो कोई तोखां सवा आहे ही कोन। जेको सेवक ये तो चए सतगुरु, मुंहिंजो तोखां सवा कोई कोन्हे, उही त सच्चो सेवक आहे। तोखां सवा मुंहिंजो दुनिया में आहे ही कोन। तू ही मुंहिंजो सभु कुझु आहे, तुंहिंजो घर ही मुंहिंजो घर आहे। इन करे मां हिते ही वेठो आहियां। गुण गावा नित तेरे, 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 गुण गावा नित तेरे। मन बेधिया दयाल से मेरी माई, कौन जाने
पीर पराई कौन जाने पीर पराई हम नाही चिंत पराई मेरे साहिबा मेरे साहिबा मेरे साहिबा मेरे साहिबा गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे अगम अगोचर अलख अपारा चिंता करो हमारी अगम अगोचर अलख अपारा चिंता करो हमारी जल थल महियल भरपूर लीना घट घट ज्योत तुम्हारी मेरे साहिबा मेरे साहिबा मेरे साहिबा मेरे साहिबा गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे वाहिगुरु गुण गावा नित तेरे जी जगत सब शरण तुम्हारी सरब चिंत तुध पासे जो तुध पावे सोई चंगा एक नानक की अरदास मेरे साहिबा मेरे साहिबा मेरे साहिबा मेरे साहिबा गुण गावा नित तेरे 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 वाहिगुरु गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे सतगुरु गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे दाता गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे बाबा जी गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे साहिबा गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे वाहिगुरु गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे वाहिगुरु गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे मेरे साहिबा मेरे साहिबा गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे अड़ो कोई सेवक हुजे जंहिंखे अहिड़ो प्यार हुजे सतगुरूअ सां
सतगुरु को सवा ॿियो कुछ नज़र ही न अचेस। सतगुरु जी दर को सवा ॿियो कोई दर सुझेस ही न। गुरुअ जी चरणन को सवा ॿी काई गाल मिठी न लॻेस। माई चरण गुर मीठे। सतगुरु चवनि था मुंहिंजी गुरुअ जा चरण छा आहिनि? हा, मीठा। माई चरण गुर मीठे। त मीठो त हिकिड़ी स्वाद जी ॻाल्हि आहे। भई ईअं चवे मुंहिंजे गुरुअ जा चरण कमल जे समान आहिनि, ईअं चवे मुंहिंजे गुरुअ जा चरण ॾाढा सुंदर आहिनि, कोमल आहिनि, खीर जहिड़ा अच्छा आहिनि, पर छा था चवनि? माई चरण गुर मीठे। मीठो त हिकु स्वाद जी ॻाल्हि आहे न। त उन्हनि खे उहे मिठा था लॻनि। उहे चरण जेके चुमी ॾिसंदा उनखे ख़बर पवंदी न स्वाद। जंहिं गुरुअ जे चरणनि जो स्पर्श रसना सां कयो हूंदो उनखे स्वाद ख़बर पवंदी न। मिठो त हिकु स्वाद आहे, उहो ख़बर हथ सां न पवंदो, रसना सां पवंदो न। त उन्हनि कीअं लिखियो आहे? माई चरण गुर मीठे। खंड खे अगरि असां हथ में खयोंसीं त ख़बर पइजी वेंदी छा कि केतिरी मिठास आहे। या काई मिठाई या तव्हांजो ठाहियल कोई हलवो गजरुनि जो या जेके बि तव्हां मिठा पदार्थ ठाहींदा आहियो, उहो हथ में खयोंसीं त स्वादु अची वेंदो छा? ख़बर पवंदी केतिरो मिठो आहे। कि हथ लॻाए ॿुधाए वठंदा आहियो? हिननि खे ख़बर पवंदी अथव। असांजो हिकु सेवादारी असांजे साम्हूं ई चए पियो चांहि ॾाढी मिठी अथव बाबा। भई चांहि मिठी कीअं? चई ॾाढी हथ लॻाईंदी आहे त मिठी थी वेंदी आहे। खंड जी ज़रूरत ई न, ॾाढी सुठी ठाहींदी आहे चांहि, ॾाढी बढ़िया। पर उहो दातार, उहो मालिक अलाए कंहिंमें राज़ी आहे। अलाए कंहिंजी थोड़ी सी प्रेम ते राज़ी थी वञे, कंहिंजी थोड़ी सी प्रसाद ते राज़ी थी वञे, कंहिंजी थोड़ी सी सेवा ते राज़ी थी वञे। हा, कंहिंजी त लखनि जी सेवा ते बि राज़ी न थिए। उन जी ख़बर नथी पवे। उन जो अंत असां पाए नथा सघूं। उन जो अंत पाए नथा सघूं मालिक जो। अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ, अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ। वही राजा को फकीर बाजीगर बाजिया। कोई राजा को फकीर बाजीगर बाजिया। अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ, अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ। कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। डोह असांजा दीननि से चल पंहिंजी महर करे। डोह असांजा दीननि से चल पंहिंजी महर करे। अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ, अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ। पीर पैगंबर के विया वेंदो हर को सफ़र करे। पीर पैगंबर के आवे तो हर को सफ़र करे। हाकिम हुक्म हलाए विया जालिम जुल्म करे। हाकिम हुक्म हलाए या जालिम जुल्म करे। अलाए जी शामी राजी आ, अलाए जी कैसा राजी आ।
तोभा कर तकबर छड़ कर निवड़त जरे जरे तौबा करे तकबर छड़ कर निवड़त जरे जरे कह जे ले तो कूड़ करे वेंदे खाली हथड़ा धरे कह जे ले तो कूड़ करे वेंदे खाली हथड़ा धरे अलाए मेरा जिया अलाए दे सारा जिया अलाए मेरा जिया अलाए दे सारा जिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया भगवान अलाए कैमी राजीन अलाए केड़ी गाल ते राजीन संत चवंता खबर नाहे पर खोजे 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 आखिर संत पतो लगाए वठंदा जंहिंखे जंहिंसां प्यार हूंदो आहे हिकु स्त्रीअ खे पतो पइजी वेंदो आहे कॾहिं कि मुंहिंजो पति कहिड़ी शइ में ख़ुशि आहे भले थोड़ा ॾींहं लॻी वञनि पर आख़िर उनखे पतो पइजी वेंदो आहे भई मुंहिंजो घोटु कहिड़ी शइ में ख़ुशि आहे कहिड़ी शइ में राज़ी आहे कहिड़ी उन जी पसंदि आहे कहिड़ो उनखे भोजन थो वणे कहिड़ो उनखे पदार्थ थो वणे कहिड़ो कलर उनखे पसंदि आहे कहिड़ा कपिड़ा उनखे पसंदि आहिनि हिकु स्त्रीअ में इहा ॿुधी हूंदी आहे उहा सम्झी वेंदी आहे भले थोड़ा ॾींहं लॻी वञनि थोड़नि ॾींहंनि खां पोइ सम्झ में अचे तीअं संतन बि खोजे 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 उन मालिक लाइ पतो लॻाए वरितो भई असांजो मालिक कंहिंमें राज़ी थो थिए आख़िर उन खोजे खोजे संतन पतो लॻायो भई प्रभु राज़ी थींदो आहे सत्संग सां प्रभु राज़ी थींदो आहे सिमरन सां प्रभु राज़ी थींदो आहे भजन कीर्तन करण सां भला चाहिए तो भला करते रहना भला चाहिए तो भला करते रहना खुशी चाहिए तो खुशी देते रहना खुशी चाहिए तो खुशी देते रहना भलो चाहे तो कंहिंजो न कंहिंजो भलो कर थोड़ी सी भलाई कंहिंसां करे ॾिस उहो दातार तुंहिंजो बि भलो कंदो ज़रूरु कंदो ज़रूरु कंदो ऐं देर सां न अॼु ई कंदो कंहिंसां ॿिए सां भलाई करे ॾिस दिल जी ख़ुशी तो चाहे त कंहिंखे ख़ुशी ॾे कंहिंखे ख़ुशी ॾे कंहिंखे हथ जोड़ कंहिंखे नमस्कार कर कंहिंखे पाणी पीआर कुछ अहिड़ियूं बि ॻाल्हियूं जेके बिना ख़र्च जे ॿिए जी दिलि ख़ुशि थी सघंदी आहे बिना कंहिं ख़र्च जे बिना कंहिं तकलीफ़ जे ख़ुशी हिकु अहिड़ी शइ आहे जेका तव्हां कंहिंखे हथ जोड़े सची भावना सां प्यार सां चवंदो न जय श्री कृष्ण त बि साम्हूं वारे जी दिलि ख़ुशि थी वञे ऐं अगरि उहो तव्हां ते खफ़ा हुजे नाराज़ हुजे उनखे हथ जोड़े पेरे पई चवंदो त अञा उन जी दिलि वधीक ख़ुशि थींदव इहो ध्यानु रखिजो चवनि था भलाई खपे त भलाई कयूं ख़ुशी खपे त ख़ुशी ॾियूं ऐं परमात्मा खपे त हरि खपे त हरि चाहिए तो भजन करते रहना हरि चाहिए तो भजन करते रहना भजन कर ऐं भजन कीअं थींदो भजन सिमरन कीर्तन हरि नाम जी धुनी या अगरि तोखे हिम्मत थिए त मीरा वांगुरु पाण ई शुरू करे छॾ जाते आए नचण शुरू करे छॾ कीर्तन शुरू करे छॾ भजन शुरू करे छॾ लज न कर ऐं नथो करे सघे तो संतों से मिलके
जतन करते रहना। तू संतों से मिलके जतन करते रहना। अकेले में तो कि संग नथो थी सके भजन कीर्तन, तो पो संतन जे संग में कर। ऐं संतन जे संग में करण खां पोइ भी घर में भी कर, ॿाहिरि भी कर, ऐं तुंहिंजी चेहरे ते ई अहिड़ो रंग अची वञे कि जेको तोखे ॾिसे उनखे भी उहो रंग लॻी वञे, उनखे भी भक्ति जागे। हितां जंहिं महिल तूं वञे त तूं जंहिंखे अखियुनि सां ॾिसंदे उन ते भी साईं जी कृपा थींदी। हितां जंहिं महिल घर वेंदे अगरि कंहिंजे मथे ते हथ रखंदी त उन ते साईं जे मथे जो हथ महसूस थींदो कि मुंहिंजे मथे ते साईं हथ रखियो आहे। तूं हितां वेंदे कंहिंसां मिठो ॻाल्हाईंदे जंहिंसां भी उन जी दिलि थधी थी पवंदी, शांत थी पवंदी। तो संतों से मिलके जतन करते रहना। संतों से मिलके जतन करते रहना। हरि चाहिए तो भजन 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 करते रहना। भगवान जो भजन कयो, भगवान जो कीर्तन कयो, भगवान जी धुनी लगायो, उन्हीं की पुकार कयो। केसव केसव कूकिए कब तो सुने पुकार। जरूर पुकार ॿुधंदो, जरूर पुकार ॿुधंदो। साईं राम साईं राम साईं साईं राम साईं राम साईं राम साईं साईं। शांति शांति।